लीडर टीवी जे प्रोग्राम इंटरव्यू में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु आहे सिंध जो हिकिड़ो हाकारो ऑफिसर ऐं सिंध जी समाज जी नब्ज़ शुनासी लाइ हिकिड़ो फर्स्ट क्लास माण्हू, लेखक, मुहक़िक़, वॾो ऑफिसर ऐं रिटायर थियण खां पोइ बि पंहिंजी इज़त ऐं मञता माणींदड़ जनाब फज़लुल्लाह कुरैशी साहब। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वॾी महिरबानी, वॾी महिरबानी। तव्हां लीडर टीवी खे टाइम ॾिनो शॉर्ट नोटिस ते। असां बि तव्हां सां हुजतूं बि कंदा आहियूं ऐं इन करे तव्हांखे हिन मंच ते असां विहारियो आहे। लीडर टीवी दरअसल चाहे थी त सिंध जी जेका लिविंग लीजेंड्स वटि हिस्ट्री आहे उहा डिजिटलाइज़ बि थिए, माण्हुनि खे ख़बर बि पए। हीउ प्रोग्राम मां तव्हांखे ॿुधायां त जॾहिं एडिट थी वेंदो त इहो घणे में घणो अमेरिका ऐं परॾे में जेके सिंधी रहनि था उहे ॾिसंदा। ऐं असां सां त प्रॉब्लम हीअ आहे, मां हींअर वेठो हुउसि किथे त कंहिं ॿिनि सिंधी छोकिरियुनि खां पुछो फज़लुल्लाह कुरैशी साहब सुञाणो? चई केरु आहे? असल में मां चाहियां थो त अव्हां जहिड़नि वॾनि माण्हुनि, वॾा माण्हू पंहिंजे कैरेक्टर जे हिसाब सां, वॾा माण्हू पंहिंजे किरदार ऐं जेको तव्हांजो सोशल रोल आहे उन हिसाब सां। सो वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां असांखे टाइम ॾिनो। आउं चाहियां थो तव्हां बिस्मिल्लाह कयो त अव्हां जे ॼमण खां वठी, अव्हां जे वालिदेन खां वठी जेको अव्हां जो पर्सनल प्रोफाइल आहे न, तव्हां पहुतो नौकरीअ हासिलु करण ताईं तव्हां बिस्मिल्लाह करे असांजी कंहिं बि भगत खां सवा ॻाल्हि ॿुधायो। 19 नवंबर 1940 पुराणे सखर में पैदा थियुसि ऐं आउं भाउर भेणनि में मूंखों 4 भेनरूं वॾियूं ऐं इन जे मुंहिंजे वॾो भाउ जेको आहे सो 1930 में पैदा थियो। उन खां अॻु में मुंहिंजी भेण 1928 में थी, आउं 1940 में थियुसि। त 1930 ऐं 40 जे ॾहाके में 4 भेनरूं पैदा थियूं त पोइ परेशानी हुई सॼी जान में। ऐं आउं जॾहिं पैदा थियुसि त पोइ उनखे सिंधी में लफ़्ज़ आहे सोख्तो चवंदा आहिनि। त हे जेको चइनि धीअरुनि खां पोइ ॼायो आहे सो आई वॉज़ वेलकम बाय गॉड। कुदरत जी तरफ़ों मथे महिरबानी थी जो 36 लखड़ो पैदा थियो। सो जेको पोइ जेको आहे सो उते प्राइमरी स्कूल जेको असां जेको सखर पुराणे प्राइमरी स्कूल आहे सो उन ते बोर्ड उहो 1882 जो स्कूल आहे। अच्छा। ऐं उन पुराणे स्कूल में ॿियनि वॾनि जिन असांजे वालिदेन बि उते ई तइलीम वरिती हूंदी, पर नाले वारो माण्हू सिर्फ़ु पीरज़ादो अब्दुल ستار बैरिस्टर उहो बि उते पढ़ियो। छाकाणि उहो असांजे पुराणे सखर वॾनि माण्हुनि में हुयो, जंहिंजो पुटु हफ़ीज़ पीरज़ादो ऐं ॿियो पुटु मुजीब पीरज़ादो। त मां उन स्कूल में थियुसि। पर जंहिं ज़माने मां स्कूल में आयुसि 1945 खां वञणु शुरू कयो। 46 में मुंहिंजो पहिरियों त क्लास हो ऐं राधाराम मुंहिंजो मास्तर हो, उनखे राधो मल चवंदा हुआ। ऐं हू पंहिंजो दुपली उन ख़ुशूसन ॻाल्हि त अछो पाजामो, अछो कुर्तो ऐं उहो नेहरू कैप जेके दुपली नंढी सनी उहा पाईंदो। दैट वॉज उहो कैरेक्टर मूंखे उन यादि आहे। त उहो पहिरियों त खां पोइ ऑल ऑफ सडन उहो डिसअपियर थी वियो, नॉट रियलाइज़िंग त छा थियो। छाकाणि पोइ जॾहिं ॿिए दर्जे में आयुसि 47 जे एंड में त मुंहिंजो उस्तादु साईं नाइब अली शाह हुयो। साईं नाइब अली शाह पुराणे सखर जे सैयदनि में हो। उन वक़्तु पुराणे सखर जा सैयद घणो करे प्राइमरी मास्तरीअ में पेश हूंदा। जो साईं अता हुसैन जा मुसवी सिंध जो पहिरियों डायरेक्टर ऑफ एजुकेशन रोड़ीअ जा जेके मुसवी आहे उन्हनि में हुयो। त इहे घणो करे जेके बि मुसवी मैट्रिक पास कंदा हुआसीं प्राइमरी टीचर अची थींदा या सेकेंडरी टीचर थींदा। त साईं नाइब अली शाह हुयो, पर उहो एजेड माण्हू हो, उहो मुंहिंजे ख़्याल में मुसविन खां अॻु में जो हुयो। ऐं उहो तमामु सख़्तु बि हुयो त महिरबानी बि हुयो, पर तमामु मतिलबु आहे त हीअ नेवर हुनजी का बि कंहिंसां कंसेशन कोन कंदो कंहिं बि क़िस्म में। ऐं मूं किन छोकिरनि खे त ईअं कॾे मथे खणंदो हुयो त पोइ को पकिड़े करे। त पोइ इन करे असां उन ड्रिज में असां पंहिंजो कोई ढको गोड़ कंदासीं कंदा। पोइ 3 क्लास में जेको यंग मैन असांजो आयो जेको पहिरियों दफ़ो टीचर थिया उहो साईं ग़ुलाम हुसैन हो। पोइ हुनजी वरी मशहूरी तलवार कट मुछूं असां उन ज़माने में उनजी हूंदियूं। त पोइ साईं ग़ुलाम हुसैन खां पोइ उहो 3 अंग्रेज़ी में 4थे अंग्रेज़ी में हो साईं वरियल शाह।
साईं वरियल छा तमामु महिरबानी, तमामु सीनियर माण्हू, अॻिते उन स्कूल जो हेड मास्टर थियो। पर एतिरो जो उन माण्हूअ पंहिंजे हड़ों वड़ों असांखे स्कॉलरशिप इम्तिहान लाइ तयारु कयो। छाकाणि उन ज़माने में चौथे अंग्रेज़ीअ में ऐं चौथे सिंधी ऐं 3 अंग्रेज़ीअ में स्कॉलरशिप जा इम्तिहान थींदा हुआ। सो उन लाइ उन असांखे तयारु कयो पंहिंजे चवण सां। ऐं इन दरमियान जेको स्कूल जो सिलेबस हो, जेको अञा ताईं मूंखे यादि आहे, त यानी कि पहिरें में त असां रुॻो जाग्राफ़ी तारीख़ कोन हूंदी, पर सभु केॾा मालूमात वारा हूंदा हुआ जो असांखे सॼे जहान जी ख़बर पवंदी त बाग़ बुस्तान मौसमियूं, चङायूं बुरायूं, सब्ज़ त बेत जेके माउ पीउ जी इज़त ऐं सफ़ाई सुथराई, हर क़िस्म जा बेत अञा ताईं मूंखे इलाही बेत यादि आहिनि। तंहिं खां पोइ ॿिए में जॾहिं आयासीं त असां यानी कि तालके जी जाग्राफ़ी इंट्रोड्यूस थी। सखर तालको जाग्राफ़ी सखर तालको, उन तालके में 13 तपा, पोइ जंहिंमें मूंखे 13 तपा यादि आहिनि ॿुधायां त उहो सखर तालके जा 13 तपा हुया ऐं त सखर हो। तंहिं खां पोइ उन में छा छा उते पैदा थिए थो, कहिड़ी कहिड़ी मशहूरु शख़्सियतूं आहिनि, हे थियो जाग्राफ़ी तारीख़ जेका यानी कि ॿिए सिंधीअ में। 3 सिंधीअ में असांखे ज़िले जी माना साईं अॼु त असां नेट ते जॾहिं लिखूं था फेमस पीपल ऑफ सखर, त 100 सालनि खां पोइ अॼु थी उहा, त तव्हांखे उहो ॿी जमायत में पढ़ाईंदा हुया त हे सखर में छा थियो, शिकापुर में के। तंहिं खां पोइ वरी असां आयासीं जेका शिकापुर वाज़ पार्ट ऑफ द सखर उन ज़माने में। त पोइ पर तालके में न, पोइ जॾहिं ज़िले ते आयासीं त पोइ वरी शिकारपुर जो ज़िक्र आयो, शिकापुर जो ज़िक्र आयो, गढ़ी यासीन जो ज़िक्र आयो, पन आकिल जो ज़िक्र आयो, पनो आकिल से आकिल खान ॿधायो, मदे जी फलाणे तरफ़ थी, इहो थी पोइ ज़िले जी। पोइ सखर ज़िले में छा थो थिए, कहिड़ी पैदावार आहे, रोड़ी, पोइ कहिड़ियूं ॾिसण जूं शयूं आहिनि, मशहूरु शयूं कहिड़ियूं आहिनि, रोड़ी वारी पुल आहे, सखर बराज आहे, सतनि जो आस्थान आहे, इहे त पढ़ियासीं। पर असांखे टीचर इन्हनि शयुनि ते वठी वेंदा। अच्छा, सतनि जो आस्थान दरिया जे किनारे ते, ख़िज़र हयात जो ॿेट, साध बेलो, सखर बराज, इहे फिज़िकली दे यूज़ टू टेक अस देयर। लंडन में जीअं हाणे कनि सो, हाणे असांजो वेंदा आहिनि। मुंहिंजो पोटो जेको आहे सो वेंदो आहे, ही 6th क्लास में आहे। त उहो असांखे उहो टीचर्स उहो असांखे वठी वेंदा ऐं उन जे लाइ वधि में वधि कॾहिं टको या अनक जेको हुनखे ॾियणा पवंदा हुआ, छाकाणि जो उहो असांखे शइ वठी खणाईंदा हुआ। ऐं शइ जी बजट इहा हूंदी जो मूंखे टको रोज़ु मिलंदो आहे। टको उहो त रुपए में 32 टका हूंदा हुया, त 64 पैसा हूंदा, 32 टका हूंदा, 16 आना। ऐं मूंखों अॻु में पाईअ जो रवाज बि हुयो, जो असांजे वॾनि भाउ भेण खे पैसो ऐं पाई माना 4 पायूं जेका मिलंदी ख़र्ची, त पोइ पाईअ जो 4 पायूं आनक हुई, हा सम्झे न, उहा वरी पावली हूंदी, 4 आना पावली, जंहिंमें 4 आना ऐं 4 पावलियूं रुपयो, 4 पावलियूं रुपयो, तंहिंखां आधियूं 2 पावलियूं आधी ऐं पोइ आधी रुपयो। त असांखे टको ख़र्ची मिलंदी। हाणे टके में चॉइस हुयो असांजो, त या त छोला वठूं, उहो बाक़ाइदे हुन, या त वरी पोइ हिकिड़ो खट मिठड़ो ऐं भुॻड़ा मिक्स करे ॿई खाऊं, या त वरी 2-3 खारकूं ऐं भुॻड़ा। त इहो चॉइस इहो हूंदो, लिमिटेड चॉइस हो टके में, ऐं पोइ उनखे पिया फेराईंदासीं। पुछा इहो स्टोर हो, स्कूल में अंदरि हो, स्कूल जे ॿाहिरि, स्कूल में अंदरि बि हूंदो ऐं स्कूल जे ॿाहिरि बि असांजो शफ़न हूंदो, उनजी पीढ़ी हूंदी। त उन में पोइ वरी कॾहिं कॾहिं सख़्तीअ में पोइ अम्मा पैसा रखंदी रेज़गारी तख़्ते ते, किचन जे ते, पोइ कॾहिं कॾहिं सख़्तु ॿाहिरापे में उतां 2 खन पैसा या पैसो कढी वठिबो हुयो। इन लिहाज़ खां त ख़बर न पइजे, ॾिसो न, रुपए जो सौदो वठणु वञिबो, 4 आना बचंदा, त भई हाणे काॾे मां वर में विझां, काॾे ख़ैर तख़्ते ते रखी छॾी, शाही वेंदा त पोइ टको खणंदो, पोइ जॾहिं सभु खणनि त पकड़िजी पवनि, सभु खणंदा पकड़िजी पवनि। सो एतिरो सेंस उन ज़माने में हुयो त भई देयर शुड बी बैलेंस। हा, उतो पोइ निकिरी उन खां पोइ चोरो आहे न, सो उन खां पोइ स्कॉलरशिप जो इम्तिहान ॾियणु वञा थो। हितां इम्तिहान को 9 सालनि जो ॿारु शिकारपुर, छाकाणि उन समय में स्कॉलरशिप जो शिकारपुर सेंटर हूंदो, सभिनी ज़िलनि जा माण्हू शिकारपुर में ईंदा। सखर न सखर त मैट्रिक जो सेंटर 58-59 में थियो आहे। ओ माय गॉड,
मुंहिंजी भेण 55 में मैट्रिक ॾिनी, असां शिकारपुर वियासीं, वॾी फ़ौज वठी करे, वालदा मां ॿिया आगा ग़ुलाम नबी ख़ान जो बंगलो वरितोसीं, हुते वञी रहियासीं ऐं उते मैट्रिक जो इम्तिहान ॾियणी भेण। त मां जेको 3 अंग्रेज़ी जो ॾियणु, पर उते असांजो अंकल हूंदो आफ़ताब कुरेशी जेको आहे इन जो वालिद, उहो उते शिकारपुर में इनकम टैक्स इंस्पेक्टर हुयो, त असां उन्हनि जे घर रहियासीं हुते पंहिंजो स्टूलगंज में। त पहिरियों दफ़ो मां शिकारपुर वियुसि, टावर ॾिठो, कुल्फियूं ॾिठियूं, इहे चापूं ॾिठियूं, इन खां पोइ लखीदर ॾिठो, लखीदर खां अॻिते वरी शाही बाज़ार में ढक बाज़ार हुनखे चवंदा। हैरान कुन ॻाल्हि हुई, बाबा ढक बाज़ार, बाबा ढक बाज़ार, उन ज़माने ढक पूरो हुयो, सॼी बाज़ार ढकियल हूंदी, थधिकार हूंदो। हा हा बिल्कुलु ढका से ढकियल हूंदी। कंधार में हूंदी, में इस्तंबुल में जेकर तव्हां वेंदव उते आहे। ऐं जेका तव्हां कैरो जो ओल्ड सिटी में वञो त कैरो जो ओल्ड सिटी जेको आहे, जेको हुनजे भरिसां आहे, जेका हुते आहे वॾी यूनिवर्सिटी अल अज़हर यूनिवर्सिटी, हा मिस्र में अल अज़हर यूनिवर्सिटी भरिसां जेका आहे ओल्ड बाज़ार आहे, उहा बि ढक बाज़ार आहे। त उते पोइ इहे सभु शयूं ॾिठियूंसीं। ऐं पोइ तव्हां इमेजिन कयो त हाणे उहो कहिड़ो माहौल हूंदो। पोइ मुंहिंजो कज़िन बाबा शफ़ीमा जो वॾो पुटु हूंदो अज़ीज़ुल्लाह, उहो मूंखे साइकिल ते खणी ऐं उते इम्तिहान जे सेंटर ते पहुचाईं। जॾहिं इम्तिहान सेंटर ते आयुसि शाम जो, सियाणप करे मूंखे वठी हलंदो, बाबा तूं हल ॾिस हली किथे वेबो, कीअं हूंदो, सीट नंबर जेको ॻोल्हियूं था हली पाण। आई वॉज़ जस्ट इमेजिन, यार तमामु वॾो हॉल आहे। जेका त शिकारपुर जो कुबे वारो स्कूल ॾिठो हुजे त जे फ्रंट में वॾो हॉल आहे, उन हॉल खां पोइ जेको आहे चौगिर्द उन क्लास रूम्स आहिनि, त वॾो हॉल हो। उते वरी मूं पंहिंजी सीट वञी ॾिठी ऐं इहो उन में मूंखे थियो त मां जो थोरो भउ भॼी पियो, छा शाम जो वञी ॾिसी आयासीं हिते सीट हुन में थोरो। त पोइ उहो इम्तिहान असां उते पंहिंजो 4थे सिंधीअ जे स्कॉलरशिप जो इम्तिहान उते ॾिनोसीं। इन खां पोइ जॾहिं उहो आयासीं त पोइ तेसिताईं ख़तमु थियो। असांजे पुराणे सखर में म्यूनसिपल स्कूल जेके उनखे एवी स्कूल चवंदा, उहो जेको आहे सो सम्झो त 5 अंग्रेज़ी ताईं हुयो, उहो हाई स्कूल कोन हो, उनखे एवी स्कूल। हा, त उहो जेको आहे सो उन स्कूल में पोइ उहो स्कूल पार्टीशन खां पोइ यको बंदि हो 4, 5, 6 साल। पोइ वालिद साहिब जो जेको बि इन्फ्लुएंस हो मुंहिंजे करे या जनरली वाट अलाए, आख़िर उहो स्कूल खुलियो त मूंखे सखर नए सखर हाई स्कूल लाइ न वञिणो पियो। ऐं मां पंहिंजो पहिरें पंधु इन स्कूल में, छाकाणि इहो स्कूल 2 स्कूल गॾु हूंदा त उहो एवी स्कूल खुलियो, उते जेको आहे सो आउं दाख़िलु थियुसि। ऐं मुंहिंजो पहिरियों जेको टीचर हो साईं अरबाब अली शाह, पंहिंजो मासूमी सईद, जीअं तव्हांखे ॿुधायो सईद मासूम, त साईं अरबाब अली शाह मुंहिंजो टीचर हुयो। ऐं पोइ असांजो उहो शुरू थियो, उहो पहिरियों अंग्रेज़ी उते पढ़ियासीं। पोइ वरी ॿिए अंग्रेज़ीअ में पोइ वरी असांजो पंहिंजो घोटान, उनजो वॾो पोइ वकील थियो अरबाब घोटो, ऐं उनजो पुटु बि हाणे मुंहिंजे ख़्याल में कंहिं वॾी पोज़ीशन ते हुयो। उहो हुयो पंहिंजो गॾाप कर्नल घोटो हुयो, गॾाप असांजे पब्लिक स्कूल जो प्रिंसिपल। मूंखे जे कंहिं ॿुधाए त उहो घोटो प्रिंसिपल आहे, कर्नल साहिबु आहे, मां कयो बाबा तूं घोटो किथे जो? चई मुंहिंजो अरबाब चए साईं मुंहिंजो वालिद हुयो। अड़े यार मुंहिंजो तूं त मां त तोसां पहिरें पई मिलंदुसि, मुंहिंजो उस्ताद जो पुटु आहे। चए साईं हा इहो ईअं, मुंहिंजो हा इहो ईअं। चए हा बाबू चवंदो त मां पुराणे सखर में पढ़ाईंदुसि। त इहो ज़िंदगीअ जा इहे वाक़ियात। हाणे तव्हां मैट्रिक कॾहिं कई? अच्छा, इन खां पोइ 1957 में मैट्रिक थी, छाकाणि 7 साल पंहिंजो हले थो चार्ट उतो पहिरें में 51 में वरी पोइ पहिरियों अंग्रेज़ी 52, 3, 50, 57 ताईं मैट्रिक, 7 साल मैट्रिक। त इहे पढ़ी करे तंहिंखां पोइ वरी ॿियो तव्हांखे वाक़ियो ॿुधायो, वरी 3 अंग्रेज़ी में वरी थियो स्कॉलरशिप जो इम्तिहान, मिडिल वारो जेको बाद में थींदो, मिडिल वारो जेको थियो, हुन में जेको आहे सो पंहिंजो 6 रुपया मिलंदी ऐं मिडिल वारे खां पोइ 8 रुपया मिलंदी। 2 स्कॉलरशिप हूंदी, हिकिड़ी 6 10 रुपया, 10 रुपया ग़रीब खे, 6 रुपया उहे जेको इनकम टैक्स भरंदड़ आहे। त वालिद साहिबु चयो त मां न लिखाईंदुसि, मां इनकम टैक्स भरंदा, भले तोखे 6 रुपया मिलनि, त उहे 6 रुपया, पर जेको टको जेके ख़र्ची मिले तंहिंखे 6 रुपया जेको अम्मा खे ॿुधाइण खां सवा, अम्मा खे त ख़बर हूंदी, पक न कया हूंदा। वॾो भाउ मूंखे तमामु वॾो हुयो, वॾो भाउ मूंखे तमामु वॾो हुयो, नंढो भाउ जेको मूंखे तमामु नंढो हुयो, इन करे इहो त सॼो हिते ई अची पई न ॻाल्हि। अच्छा, इतो पोइ वरी त उहो साईं अरबाब अली शाह, हुन जी शादी शिकारपुर में थियल हुई ऐं शी वॉज़ वर्किंग वूमन। ओके। त उन खां पोइ
पर मुंहिंजो साईं जो एॾो मुंहिंजो हूंदो त साईं जो जेको घर जो सौदो सूदो या जेका ॻाल्हि हूंदी त उहो बीबी साईं वटि मां वेंदो हुउसि सुबुह जो त भाई छा खपे या जेको बि टाइम मिलंदो या साईं का शइ घर मोकिलींदो हो त इहो जेको आहे सो छाकाणि आउं हिकिड़ी बेज़र नंढे क़िस्म ट्रस्ट डेवलप थियल हो। हा ट्रस्ट बि डेवलप थियल बि तमामु हिकिड़ो यानी की नंढा ॿार अॻे उस्ताद चवंदा आई फील प्राउड ऑफ इट छाकाणि ॾिसो उस्ताद जी जेका ॻाल्हि जेका ऐं उन ते मां कॾहिं बि मां शर्मिंदो न आहियां त आउं इहो कंदो हुउसि। सो बहरहाल वियुसि त पोइ मूंखे चई त हाणे चई तव्हां स्कॉलरशिप जी तयारी कयो पर शिकापुर में तव्हां रहंदो किथे रहण लाइ त पोइ हाणे उन ज़माने में असांजो जेको मामो आहे सो ट्रांसफर थी आयो हुयो नो मोर देयर मूंसां गॾु 4 छोकिरा ॿिया बि हुआ असां कुल 4 ॼणा वियासीं। अली बख्श कमांगर हुयो ऐं उहो अहिड़ो ग़रीब हो जो सिनेमा जा बोर्ड लिखी करे पंहिंजो गुज़ार कंदो हुयो। ॾाढी सुहिणी हैंड राइटिंग हूंदी रीजन सिनेमा न त उन जा पोस्टर लिखंदो हुयो। ॿियो असां निसार उनखे निसार मौलवी चवंदासीं असां ऐं टियों पंहिंजो साईं ताहिर शाह हुयो ऐं चोथों मास। सो 4 जेके असां इहे छोकिरा वियासीं स्कॉलरशिप जे इम्तिहान ते ऐं साईं जो चङो भला हाणे मुंहिंजे घर त रहंदो पर असांजो जेको आहे सो बाथरूम आहे हिकिड़ो मथे तव्हां ॿाहिरि वञो हाणे असांखे घटि आदत हुई छाकाणि शहर पर बहरहाल वक़्त जी ज़रूरत हुई त अहिड़े नमूने उस्ताद जी तव्हां ॻाल्हि थो ॿुधायां त न रुॻो असांखे तयारु कयईं असांखे पढ़ायईं असांखे रहायईं असां स्कॉलर जो इम्तिहान ॾिनोसीं इहे बि उस्ताद हुया न त इहा उस्ताद जी अज़मत जे बि त पोइ साईं खे वियासीं त पोइ साईं वरी पोइ ठीकु आहे स्कॉलरशिप जो थी वियो इम्तिहान ख़ैर सां वरी मिली वई 8 रुपया स्कॉलरशिप। त इहे जेके ॻाल्हियूं त पोइ पुराणे सखर जे जेसिताईं स्कूलनि मां हुउसि त आई वॉज़ टॉपर आउं या अली बख्श मुंहिंजो काफ़ी असांखे अहमियत हुई। हाणे जॾहिं आउं 5 अंग्रेज़ीअ में अचां थो हुते करे त 5 अंग्रेज़ीअ में अचां थो त पंहिंजो नए सखर में हाणे नए सखर जा छोकिरा असांखां वधीक एक्टिव हुया के पेंट सूट बि पाईंदा ऐं के बुशर्ट वारा बि हुआ पुराणो सखर शलवार कमीज़ पेंट शर्ट वारा बि हुया माना एडवांस लेवल आहे। ऐं त खां पोइ छा थियो त असां इवन पुराणे सखर वारा जेके छोकिरा सरंदीअ वारा हुया या त हाई स्कूल में पढ़ंदा या रेलवे हाई स्कूल में पढ़ंदा या सेंट मेरी स्कूल में पढ़ंदा। बाक़ी असां जहिड़ा माण्हू मिडिल क्लास वालिद साहिब जो प्रेफरेंस हो मुंहिंजो पाण प्रेफरेंस हो त मां हिते पढ़ां त मां जेको आहे असां उहे पोइ जॾहिं वियासीं त पोइ वरी जॾहिं मां 4थों सिंधी पास कयो त बाबे मूंखे ट्रिफिथी साइकिल वठी ॾिनी ऐं ट्रिफिथी साइकिल टायरनि वारी हुई त उन ते मां पोइ वरी सौदो सूद बि आणींदोसि त पोइ हू जेको तख़्ते ते पैसनि खणणु सिस्टम ख़तमु थी वियो। हाणे थियो अची मार्केट ₹1.5 जो सौदो ईंदो हो आसानीअ सां टको पैसो निकिरी ईंदो ऐं उहो हूंदो जेको आउं चुकाईंदोसि हो चए त चाराने सेर पटाटा मूं चयो न बाबा वठणा ईंदा आहिनि 30 वठी त इहे जेके इहो जेको पोइ हिते उहो तख़्ते प्रोसेस यानी की आई अर्न दिस इज़ हार्ड मनी आई अर्न बाय माई विज़डम माई टेलिंग ते हितो न वठंदुसि हुतो वठंदुसि हुनखे हरास करे ऐं तंहिंखां पोइ इहो ऐं तंहिंखां मूंखे इन लाइ पुराणे सखर न मां नए सखर मार्केट वेंदुसि छाकाणि 4 पैसा हुते बचंदा जो पुराणे सखर वारा माण्हू नए सखर मां सामान वठी ईंदा ऐं नए सखर साइकिल ते चढ़ी वेंदुसि 2 ॻोथरियूं हूंदियूं हिकिड़े में फ्रूट हिकिड़े में भाॼी साइकिल में खणी करे ऐं उहा साइकिल ट्रिप ते अहिड़ी हूंदी टुक मी अबाउट 20 मिनट्स मैल जो सवा जो डिस्टेंस हूंदो त उहो उते पोइ इहो जेको सिस्टम वरी पोइ इहो शुरू थियो ऐं उहो काफ़ी अरसो रहियो। पोइ जॾहिं मां वरी हाणे सखर पुराणे को नओं सखर या त माण्हू टांगे ते वञे या त को ॿियो करे पंधु वञण को ॾुखियो हुयो। पोइ वरी बाबे मूंखे ॿिफिती साइकिल वठी ॾिनी फिलिप्स साइकिल पर सेकेंड हैंड ऐं उन वक़्तु उनजो जेको नंबर जेको सो 26 नंबर माना नंढी साइज़ जी छोकी इहे घटि मिलंदियूं छाकाणि नॉर्मल साइज़ हूंदी आहे 28 जी जेका वॾी जेका जंहिंजी गद्दी ऊंची हूंदी आहे असांजो हाइट नंढी इन करे पेर जो प्रॉब्लम हो उहो ॻोल्हे फोले उहा आख़िर सेकेंड हैंड साइकिल मिली वई वरियल मिस्त्री हूंदो उनखे ॾिनीसीं हुन मिड़ई 10-20 रुपया वठी करे रंग बि कराए ॾिनो सॼी चेन बेन ठाहे करे नई करे गुॾी करे ॾिनी गद्दी ॿधी हणी
सो हिते ॿी फिती साइकिल जो कमु शुरू थियो, माना एक्टिविटी वधी, जल्दी थियो कमु। सो ऐं पोइ उन ते पोइ नए सखर असां उन ते वेंदा हुआसीं। पोइ उते जेको आहे सो असांजो जेको आहे सो उस्तादनि सां उते चङो रस्तो रहियो ऐं उस्ताद महिरबानी आहे, पर आउं थोरो डिप्रेस थी वियुसि। हिकिड़ो त परदेस थी वियो, माना जूई छॾे वियुसि न साईं। उते मूंसां पुराणे सखर जे स्कूल जो कोई बि छोकिरो उते न हलियो, छाकाणि उहे ड्रॉप आउट थी विया। पर सखर जे सिंधी में बि इहा पाड़ो छॾ बि जूई छॾण जे बराबरि न पाड़े छॾण जी ॻाल्हि कोन्हे, हर माण्हू जी पंहिंजी हिकिड़ी पर्सनैलिटी थी थिए न, हिकिड़े हंधि तव्हांखे एलिवेट आवाज़। छाकाणि जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त सभु जेके हुते स्कूल में हूंदा सभु ग़रीब छोकिरा हूंदा, एतिरे करे जो हो पोइ अंग्रेज़ी न पढ़ी सघिया, त उन में जेकॾहिं मां हुउसि, तव्हां त शहज़ादो हुयुसि न, त उते जॾहिं मां वियुसि त मुंहिंजी उहा शहज़ादा वेठा उते अॻे में वेठा, छाकाणि उहे हिन स्कूलनि में पढ़ी निकिता। सिंगार अली सलीम मरहूम जेको वॾो रागी हो सखर जो, इहो मुंहिंजो क्लास फेलो हुयो पुराणे सखर स्कूल में। ऐं पोइ हिन सां मुंहिंजो त वॾो वक़्त ताईं, आख़िर वक़्त ताईं मुंहिंजो हुन सां रस्तो रहियो। त इहो जेको मतिलबु मां हिन खे नाम्यारो माण्हू तस्वुरु कंदुसि, बिल्कुलु वॾो रागी हो। हाणे आर्ट्स काउंसिल जो जेको ऑडिटोरियम आहे सखर जो, उन जे नाले ते, त उते उन जे नाले ते आहे। त हाणे कंहिंखे ख़बर ई कोन्हे त मुंहिंजो क्लास फेलो ऐं असां पंहिंजो गॾु हूंदा हुआसीं। त इन खां पोइ जॾहिं उते आयसि त पोइ उते थोरो पर्सनैलिटीअ खे धकु लॻो, पर पोइ समाउ अदर उते यूनियन जूं इलेक्शन थींदियूं हुयूं, त पोइ यूनियन जे इलेक्शन में पंहिंजो वकील सखर जो मशहूरु हो हबीबुल्ला, जेको पोइ शेख अयाज़ जो जूनियर पार्टनर थियो, हबीबुल्ला शेख, जंहिंजो राति मूं ज़िक्र कयो, जंहिंजी भाणे जी मुंहिंजे घर में आहे। आई नेवर थॉट ऑफ दैट, मैडम रुखसाना। त हबीबुल्ला असांजो पोइ लीडर हूंदो, पोइ उहो मैट्रिक थियो। इन दरमियान हलचल शुरू थी त वञणु थो ठहे 55 जी, 54 में मां अचां थो, 55 अचां थो, हलचल शुरू थी थिए। त पोइ आवाज़ सेंस आवाज़ एक्टिव, पोइ मां पाण खे पेश कयो त मां बि तव्हांजे जुलूस में हलंदुसि। उहो हबीबुल्ला जो लठ लॻंदे मरी अचे न सही हलंदासीं। देन त तंहिंजे करे मां पंहिंजे किताब में बि लिखियो आहे त भई मूंखे जेका पुलिस जी पहिरीं लठ लॻी त सखर जी शाही बाज़ार में लॻी एंटी वञण जे जुलूस में। त इतो पोइ हिकिड़ी लाइफ जो ॿियो दौर शुरू थो थिए, जंहिंमें थोरो माण्हू पॉलिटिकल चयो, सोशल, जस्ट टू गेट रिकग्निशन। छाकाणि स्पोर्ट्स त आउं खेॾंदो हुउसि, पर आई वॉज नॉट एज गुड। स्पोर्ट्स जेको आहे सो असां क्रिकेट खेॾंदा हुआसीं। हुनमें भला मां कॉलेजिएट लेवल इस्लामिया कॉलेज जे सखर जी तरफ़ां खेॾियुसि वर्सिस लाड़काणा, ऐं असांजो कप्तान हो असलम संजराणी, जेको चीफ सेक्रेटरी सिंध जो थियो, ही वॉज अवर कैप्टन। त असां वियासीं लाड़काणे। ॿियो आउं बैडमिंटन खेॾंदो हुउसि, ऐं बैडमिंटन जेका असां मूं इंटर कॉलेजिएट लेवल ताईं खेॾी जॾहिं आउं खैरपुर में हुउसि, ऐं इंटर यूनिवर्सिटीअ ताईं खेॾी जॾहिं आउं सिंध यूनिवर्सिटी फैकल्टी हुयुसि, ऐं रिप्रेज़ेंटेड सिंध यूनिवर्सिटी इन पंजाब यूनिवर्सिटी जो जेको बैडमिंटन हॉल आहे, उते मूं बैडमिंटन खेॾी 1964-65 में। हाणे तव्हां इंटरमीडिएट कहिड़े साल में कई? इंटरमीडिएट जो वरी इहो वॾो किस्सो आहे, उहो इंटरमीडिएट कीअं थी थिए दैट आई विल टेल यू। त हितो मैट्रिक कई 57 में, मैट्रिक में सेकेंड क्लास। छाकाणि जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त आवाज़ उते तव्हां शहज़ादो हुउसि, पर हिते मुंहिंजी पर्सनैलिटी हिकिड़ो हिते क्लैश थी पर्सनैलिटी जो। ॿियो जेको आहे सो कॉम्पिटिशन वधीक हो, त मास्तर जो ध्यानु बि पूरो सारो हूंदो हो। टियों त थोरी थोरी इहा एक्टिविटी बि शुरू थी, त ऑब्वियसली इन जो रिज़ल्ट इहो हो त आउं सेकेंड क्लास मैट्रिक, ऐं उन ज़माने फस्ट क्लास मैट्रिक घटि थींदी, पर सेकेंड क्लास असांजा त गुड सेकेंड क्लास, माना 55% मार्कूं। हूअं त 45 खां वठी 60 ताईं सेकेंड क्लास हुयो, ऐं 33 खां 45 ताईं थर्ड क्लास हो, 33 माना फेल। त उते आई गॉट सेकेंड क्लास मैट्रिक, पर नो प्रॉब्लम। हाणे अची उते सुवालु पैदा थियो त हाणे किथे पढ़िजे। पहिरीं ॻाल्हि छा पढ़िजे, त मां मोहरीअ में सिर ॾेई वेठो साइंस पढ़ी, त हाणे मैट्रिक साइंस, मैट्रिक विद साइंस ई ऑप्शन्स आहे डॉक्टर इंजीनियर। डॉक्टर मुंहिंजो वॾो भाउ बि डॉक्टर थिए पियो उन वक़्तु, ही वॉज़ फस्ट बैच ऑफ द लियाकत मेडिकल कॉलेज, जेको 1957 में डॉक्टर थी निकिता। पर उन ई साल में वरी वॾी मुंहिंजी भेण ॿियो नंबर, उहा वरी मेडिकल में दाख़िला, तो घर में 2 डॉक्टर थी विया, तंहिंजे करे मुंहिंजो डॉक्टर त थी पियो कोन, त बाक़ी रहियो इंजीनियरी।
ऐं इंजीनियरिंग में मां इंजीनियरिंग मां इन करे बि इंट्रस्ट हुयुसि जो असांजो सखर जो बेगारी बंदि दरिया असांजे घर को 10 मिंटनि जो पंधु थियो। असांजो घर जेको पुराणे सखर जो आहे सो पुराणे सखर जो आख़िरी घर हुयो। तंहिंखां पोइ जेको आहे सो झाड़ियूं ॿेला जंग पोइ उते त छुरे वारे सां शिकार विकार कंदा हुआसीं उहो सॼो। त पोइ असां पोइ उते वेंदा हुआसीं बंद ते आबकलाणी में तुड़गण तड़बड़ करणु उते। त उते असांखे परे चवंदा हटो परे लही वञो छोरा लही वञो साहब थो अचे साहब थो अचे। सो साहब जेको आहे सो जीप ते टोपले वारो SDO साहब इंस्पेक्शन ते करे गुज़रंदो पोइ हुनखे चवंदा लाठी नंबर फलाणो लाठी नंबर फलाणो त हुनखे ख़बर पए त जेके सुजाग वेठा आहिनि असांजी नौकिरी त इहा आहे असांखे दिकादर लाठी नंबर फलाणो जीप लॻी पई आहे हेठि लॻो पिया हट परे हिकिड़ो इहा अट्रैक्शन इंजीनियरी। ॿियो त सखर बराज में जेके बेस्ट सखर में कंस्ट्रक्शन सखर बराज जा बंगला हुआ जेके इंजीनियरिंग जा हुआ एॾा ख़ूबसूरत बंगला ऐं वेल मेंटेन पंहिंजो इरिगेशन जो पंहिंजो खातो पावर हाउसुनि जो पंहिंजो बैराज कॉलोनी बैराज कॉलोनी वाटर वर्क्सुनि जी पंहिंजी क्लबुनि जी पंहिंजी बंगला ज़बरदस्त। असांजी भेण चयो हीअ त नौकिरी त इहा आहे। पोइ इन मस्तीअ में असां चयोसीं अखियूं बूटे फ़ैसिलो कयोसीं विदाउट लुकिंग एट माई स्ट्रेंथ आई ऑप्टेड फॉर इंजीनियरिंग। हाणे चयो त किथे वञिजे छाकाणि जो साइंस जा क्लास हुन त ख़ैरपुर में शुरू थिया सखर में साइंस कॉलेज कोन हो अगेन रिपीट नो साइंस कॉलेज में सखर ख़ैरपुर में रियासत जो हुयो ऐं शिकारपुर में प्राइवेट कॉलेज CNS कॉलेज माना इहा गवर्नमेंट जी कसम पुरसी इन वक़्त ते इहा हुई जो कॉलेज एस्टेब्लिश कोन करे सघिया सवाइ गवर्नमेंट कॉलेज हैदराबाद जे छाकाणि ओरिजिनली DJ कॉलेज बि प्राइवेट कॉलेज हुयो। सो उहो त अंग्रेज़ जे दौर में हा त हैदराबाद वारे कॉलेज में ॿी अट्रैक्शन आहे जो मुंहिंजो जेको मामो जेको हुयो मानो नसरुल्ला कुरैशी जंहिंजो छोकिरो ज़फरुल्ला कुरैशी मुंहिंजो कज़िन जेको रेलवे जो मशहूरु वॾो जनरल मैनेजर थियो उनजो ॿियो पुटु हफ़ीज़ुल्ला कुरैशी जेको चीफ इंजीनियर पंहिंजो वाबदा जो हुयो टियों अहसानुल्ला कुरैशी जेको डायरेक्टर लेबर थी रिटायर थियो चौथो सलीमुल्ला कुरैशी जेको डॉक्टरेट करे केमिस्ट्रीअ में सिंध यूनिवर्सिटी प्रोफेसर हो। इन सभिनी भाउरनि सां मुंहिंजो तमामु घणो हुयो। सो मां इहे भाउरनि जी अट्रैक्शन मामे जो घरु सो आई जम्प्ड इन टू द वैगन ऐं आई वेंट टू हैदराबाद। हाणे हैदराबाद में वञी मां वियुसि पहिरियों दफ़ो रहियुसि हॉस्टल में अगेन होम सिकनेस अगेन इश्यूज़ त हाणे हॉस्टल में आउं सो हॉस्टल में जॾहिं आउं गवर्नमेंट कॉलेज हॉस्टल में रहियुसि त पोइ वरी उहो हिकिड़ो नओं दौरु शुरू थो थिए पियो त गवर्नमेंट कॉलेज हैदराबाद ऐं पोइ उते हॉस्टल जी लाइफ ऐं पोइ उते पंहिंजा वरी ॿिया जेके इश्यू शुरू था थियनि। अव्हांखे हैदराबाद पहुचायो अथसीं हिते हिकिड़ो वक़फ़ो वठूं वक़फ़े खां पोइ वरी था नाज़रीन असां जूं ॻाल्हियूं मोहतरम फज़लुल्लाह कुरैशी साहिब सां जारी आहिनि। असां उनखे ॼमण ऐं पोइ शहज़ादनि जी ज़िंदगी पंहिंजे ॻोठु सखर पुराणी सखर गुज़ारण खां पोइ हुनजे नओं सखर पोइ नेठि थोरी हुनखे लहस बि लॻी आहे सियासत जी वञ ऊंट जी लठ बि खाधी अथसि। हाणे पहुतो आहे ख़ैर सां हैदराबाद में साईं जन छा कयो वक़फ़े खां पोइ पाण ॻाल्हायूं।